आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, नवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदे जी वेझो गायजा थाणे जे हद अलवरा बुरड़ो भरिसां पुलिस ऐं फ़ौरन विच में मुबैना मुक़ाबिलो थियण दौरान फायरिंग जे नतीजे में हिकु मुबैना फ़ौरू गोली लॻण करे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण बैदि संदसि ॿिए साथीअ खे पिणु मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। जयबाद पुलिस ज़ख़्मी फ़ौरूअ खे तालके अस्पताल मदे जी पहुचायो, जिते संदसि जी सुञाणप सिद्दीक़ जलबाणी तौर ते थी, जॾहिं त ॿिए फ़ौरू जी सुञाणप अलीजान जलबाणी तौर ते थी आहे, जेकी ॿई भाइर ॿुधाया वञनि था, जेकी मदे जी थाणे जे हद ॻोठ अला बख़्श जलबाणी जा रिवासी आहिनि। उन सिलसिले में गायजा थाणे जे SHO ग़ुलाम मुस्तफ़ा वाबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿई फ़ौरू मोटरसाइकिल ते फुर जे इरादे सां SP लाड़े वटि बीठल हुआ, जिन पुलिस खे ॾिसी फ़रार थियण जी कोशिशि कई। पीछो करण ते फ़ौरन पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे दौरान पुलिस ऐं फ़ौरन विच में मुक़ाबिलो थियो आहे। ॿिन्ही फ़ौरन खे गिरफ़्तार कयो आहे। हिक खे ज़ख़्मी हालत में पकड़ियो आहे, जितां खेसि लाड़कानो इस्पताल नियो पियो वियो त हू रस्ते में ज़ख़्मनि जा सट न सहंदे फ़ौत थी वियो आहे। पुलिस जो वधीक चवणु हो त ॿिन्ही जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 पिस्टल ऐं हिकु 125 मोटरसाइकिल पिणु हथु कई आहे। होॾां गायजा थाणे ते लाकअप थियल मुबैना फ़ौरू अलीजान जलबाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो घाघरा बिरादरीअ जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे। अॼु उन्हनि जी हाज़िरी हुई, जिन जी ताड़ में बीठल हुयासीं त पुलिस बिना ॾोह जे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें मुंहिंजो भाउ सिद्दीक़ ज़ख़्मी थियण बैदि फ़ौत थी वियो आहे। असां बेगुनाह आहियूं, नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। होॾां मार्जीवल मुबैना फ़ौरू सिद्दीक़ जलबाणी जो लाश तालके अस्पताल मदे जी में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो। मदे जी अस्पताल जे अमले पारां लाश फ़र्श ते रखी ट्रीट करण वारे किरियल हरकत ते शहर जे सुजाण हल्कनि पारां अफ़सोस जो इज़हार पिणु कयो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।